सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन्हीं करे सच्चे साईं जे जीवन करे संदासे उन्हें जॾहिं बि कंहिंखे ॾिनो तो आशीर्वाद में ॾिनो भई ठीकु आहे उनजो कमु आहे को मुंहिंजो कमु थोरे आहे। उन्हें कॾहिं बि यादि करे कंहिंखे अहसान काथे कयो उनखे जड़ी बि मौत मिली ने आशीष ॾिनी बि ठीकु आहे कंहिं न ॾिनी बि ठीकु आहे कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे। भगत साहिबु कंहिं चङो हलियो कंहिं दुआ ॾिनी उहा बि ठीकु आहे कंहिं सिका मारिया उहा बि ठीकु आहे उनजो ठीकु आहे उहा तूं ख़ुशि रहो मां ते फ़र्क़ु न आहे पवंदो भई मूंखे तुंहिंजो बदिलो न खपे। तंहिंजे करे इहे संत इहे महात्मा इहे दरवेश इहे पंहिंजो पाण खे ॾिसंदा आहिनि के ॿिए खे न ॾिसंदा आहिनि। इहो न त असां ॿिए सां कयोसीं न ॿिए सां कयोसीं छा जेको थियो मालिक सां कयोसीं बहितर थियो। इन करे सदाई संतुष्ट रहंदा आहिनि सदाई सुकून में रहंदा आहिनि सदाई शांति में रहंदा आहिनि। ऐं असां सभु कुझु करण जे बावजूदि जेको अशांत रहंदा गैर मुतमइन रहंदा उनजो कारण इहो आहे छाकाणि असां सिर्फ़ु पंहिंजो सम्झंदा आहियूं ॿिए जो न असां पंहिंजी मनमानी सम्झंदा आहियूं। असां सम्झंदा आहियूं जेको ई आया मां ॿिए जो कहिड़ो वास्तो मां पाणे कंदुमि जॾहिं कहिड़ो दुख आहे कहिड़ो सुख आहे जेको असांजो पर्सनली आहे। असांजो न दुख पंहिंजो आहे न सुख पंहिंजो आहे। असां जेको कमाईंदा आहियूं छा उहो छड़ो असांजो हुजे असांजे घर खे सुख न मिलंदो हुजे ॿियनि खे सुख न मिलंदो हुजे कॾहिं बि न। शायदि जेतिरो असां कमाईंदा आहियूं उहो पाण ते घणो लॻाईंदा आहियूं या घर ते घणो लॻंदो आहे या माहौल ते घणो लॻंदो आहे। असां जेको कमाईंदा आहियूं पाण ते लॻंदो छा आहे जेतिरो ॿियनि ते लॻाईंदा आहियूं पाण खे शायदि रोटी बि नसीब पूरी सारी हूंदी मां थी वञे थो हर कंहिंखे बाक़ी सॼो ॿियनि ते लॻी वेंदो आहे घर ते परिवार ते ॿियनि ते सॼो ॿिया पाण इंसानु कंदो छा आहे। त साॻे नमूने जो दुख ईंदो आहे उहो पंहिंजो किथे हूंदो आहे सभु टेंशन में तनाव में दुख में ॿिया सभु गॾु हूंदा आहिनि असां छा कंदा आहियूं। असां त अञा चवंदा आहियूं यार ठीकु आहे जेको दुख आहे छॾ पर ॿिया छॾण लाइ किथे तयारु हूंदा आहिनि। असां त दुखी थी करे इअं बि चवंदा आहियूं यार छॾ जेको इहे मां पाणे भोगींदुमि यार ठीकु आहे तूं छॾ पर ॿिया असांखे छॾण लाइ किथे तयारु हूंदा आहिनि उहे वरी असां सां गॾु हूंदा आहिनि। तंहिंजे करे असां पंहिंजे जीवन खे बहितर बणाए करे रखूं। असां पंहिंजो पाण खे अहिड़ो रखूं जेको बि कयूं असां चङाई ज़रूरु कयूं सचे साईं वांगुरु पर अहसान जी बददुआ न थैंक्स जी बददुआ न। जेको असां पंहिंजो पाण करे छॾियोसीं उहे संत उहे महात्मा असां ॾिसंदासीं उहे कॾहिं अहसान कंदा ई कोन्हे इन करे असां कॾहिं उनखे थैंक्स न कंदा आहियूं। अञा चवंदा आहियूं आशीर्वाद जो मक़सदु आहे भई जेको लहजो जहिड़ो अंदाज़ जहिड़ो तरीक़ो तव्हांजो आहे आशीर्वाद जो मक़सदु आहे इहो आसीस करो जॾहिं मां वधा त मुंहिंजो ई तरीक़ो अहिड़ो रहे मां बि सभ सां बहितर वहिंवार कयां सभ सां ख़ुशि थियां बहितर पिया चऊं।